हबीब ही मुंह मोड़ी दुआ चक्कीअ जे तरफ होॾो अल्लाह हुकुम कंदो ओ जिब्राईल जीर पे जलील जे इस्माईल खे इब्राहिम जे कदमनि जे हेठां ई अखि छिप में कढी वरतई मुंहिंजो मुस्तफा अञा चक्कीअ ते हथड़ो ई न रखे इहो जे कोई अन्न पियो आहे अॻे ई पीठल हुअण घुर्जे मुझे सुने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जीअं जो चकीअ वटि पहुता अञा उन में हथड़ो ई कोन विधो अन्न सॼो ई पीसी वियो जॾहिं अन्न पीसी वियो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा मोटी करे हुन जे मुंड खे आरामणो पियो अचे हुन जे मथड़े ते हथड़ो रखियो हुन अखियूं खोले झटको ॾेई उथी वेठो मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो फिक्र न कर तुंहिंजो अन्न पीसी वियो जेडी मल ॾिठई त वाके अन्न त पीसी वियो आहे बुखार वियो अकल वियो मुझे महबूब जे चेहरे दे निहारे चवे तो सोना ॿुधाए त सही तूं आहीं के मुझे सोना तूं आहीं के मुझे हबीब करीम फरमायो मां तोखे ॿुधायां थो मां केर हा तरस त मां तुंहिंजे लाइ दवा जो ज़रो वठी अचां हबीब जे कदमनि में किरी थो पवे सोना हाणे दवा तो मुस्तफ़ा जो दीदार ओ मुंहिंजा पीरी पंहिंजो तारुफ़ करा मुंहिंजे हबीब फरमायो अना मुहम्मदुर रसूलुल्लाह हबीबन जो दीदार कई हबीबत व्या पर दिलड़ी खड़ी प्रीत व्यो दिलड़ी खड़ी वयो हाणे चकीअ ॾे ख़याल नाहे अटे ॾे ख़याल नाहे बुखार विया हलिया दिल में तड़प तमन्ना लगी पई आहे त वरी केॾी महिल इन दिलबर जो दीदार थींदो शाम थी आहे मालिक आयो अकल कई ॾे ख़बर गुलाम अटे जो छा थियो गुलाम मुर्के नथो अखियुनि मां लुड़क जारी आहिनि मालिक अचे ॾिठो त अन्न त पीठो पियो आहे ॿिनि ॾींहंनि जो अन्न हिकिड़े ॾींहं में गई पीछो पयो आ निहारे चवे तो दे खबर हेडो तो के बुखार भी हुयो सब कुछ हुयो ॿिनि ॾींहंनि जो अन्न भी पी छॾियो थई तू त हेडो भलो गुलाम जल्द में खाधा पीता खणी आयो दिल थी चवे तो जड़ो हलाली गुलाम मिलियो आ अचे ही भी खा मालिक खाइण जो चई रहियो आ बिलाल ज़ारो कतार रोई रहियो आ पूछे तो दे खबर छा चेला थो रोई कह चेला थो रोई हुन पुछो त कंहिंजे लाइ थो रोई हाजी गुलाम नबी महेसर मेहड़ में दाह करे ॿुधायो त कंहिंजे लाइ रोई रहियो आहे हाजी गुलाम नबी महेसर जी दाह ॿुधायां त गुलाम नबी महेसर छा चयो चए थो त बिलाल जवाब ॾिनो कहिड़ो अखिड़ियों खे कयां छा जो कलूर करे आयो महबूब दिसी दिल के मजबूर करे आयो अखेड़ियों के कया छा जो कलूर करे आयो महबूब दिसी दिल के मजबूर करे आयो बीमारी जो बीमार बची सघंदो पर अखिड़ियुनि जो सजल वसूली वरी सैन अची सघंदो सब ऐश ॾेई हिकिड़ो हथ सूर करे आयूं महबूब ॾिसी दिल के मजबूर करे आयूं
उन महबूब जो गुलाम हई जेको कॾहिं गैरन जे अख में गोढ़ो भी बर्दाश्त करे कोन सकदो आ। उन आका जो गुलाम हई जेको गैरन जे मुश्किल के भी आसान बनाइण में का कसर कोन छॾींदो आ। जेको पंहिंजे दुश्मनन जे लाइ भी दुआऊं घुरंदो आ। ॿुधायो पंहिंजे गुलामन खे निधण को कीअं छॾींदो। अजीज़ाने मन ईमानदारी सा सोचण खां पोइ जवाब दे तो असां जहिड़ो हिकिड़ो गरीब जेकॾहिं कंहिं वॾे अमीर जे कंहिं बंगले ते दावत में वज़ीर आला या पीएमएन या एमपीए को दावत ॾेई घुराए उते माण्हू पहुचण खां बाद में माण्हूअ खे पंहिंजा कपिड़ा भी यादि कोन हूंदा आहिनि केरु भी यादि कोन हूंदो आहे रुॻी पंहिंजे में पूरो हूंदो आहे। लेकिन ओ मुसलमान तो असां खां बच्चा भी ख़ुशीअ जे टाइम ते विसरी वञनि अज़ीम टाइम ते दुनिया विसरी वञे दोस्त विसरी वञनि लेकिन कुर्बान वञा मुझे महबूब मदीने वाले मीर जे प्यार जे मथां जॾहिं ज़मीन खां अर्श ते अर्श खां सिदरतुल मुंतहा ते सिदरतुल मुंतहा खां लामकान ते जॾहिं लामकान ते भी मुझो महबूब आयो वा अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबातु जॾहिं जवाब मिलियो अस्सलाम अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू उते भी मुझे मुस्तफा ॿुधा मुसलमान कंहिंखे यादि कयो ओ मुंहिंजा करीम रब ए सभई ॾा जमा मुस्तफा खे ॾिनई मगर मौला मुझे गुनहगार उम्मत जो मेराज कहिड़ो थींदो। मेराज जे रात अर्शन खां मथे लामकान ते पहुची बि मुझे महबूब मुस्तफा कंहिंखे यादि कयो। मुसलमान सोच पंहिंजे दिल खां पुछ बेवफा मुसलमान पंहिंजे दिल खां पुछ उन वफादार मुस्तफा सां नातो न छिन जेको अहिड़ो वफादार आ जो लामकान ते भी यादि करे रहियो आ त गुनहगार उम्मत खे यादि करे रहियो आ। लामकान ते भी खुदा खे राज़ी करे रहियो आ त गुनहगार उम्मत जे बारे में राज़ी करे रहियो आ। लामकान तां जेकॾहिं को तोहफ़ो वठी अची रहियो आ उहो भी गुनहगार उम्मत जे बख़्शिश जो तोहफ़ो वठी अचे करे रहियो आ। अहिड़े महबूब खे भुलाइण छा इंसानियत जी मनाफ़ी नाहे। सोच मुसलमान सभिनी सां निभाई थो पियो यारियूं हलाई थो पियो यारी छनी थो त हिकिड़े महबूब मदीने वारे साईं सां पंहिंजे अंदर खां सवाल पुछ मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात ख़बर अथई केॾो मेहरबान आहे एडो मेहरबान आ 96 सालन जो हिकिड़ो कुराड़ो दरबारे मुस्तफा में अची रहियो घणनि सालन जो कुराड़ो आ लठ जे टेक ते ढूंढड़ो थींदो अची रहियो आ जी मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं आयो मुझा आका पंहिंजे मसनद तां उथन था। याद रखी छॾ मुसलमान नंढड़े ॿार ऐं कुराड़े माण्हूअ जी वध में वध इज्जत कंदो कर। हे मुझे महबूब मुस्तफा जी सुन्नत थई कुराड़ो वॾी उमिरि वारो उनखे जेतिरो थी सघे इज्जत भी ॾे उनखे सपोर्ट भी कर। अगर उन ते वज़न आ उनखे वज़न खणाइण जी कोशिश कर। अगर कंहिं मुश्किल में आ उन जे मुश्किल खे पूरो पूरो हल करण जी कोशिश कर। जेतिरी करीम रब तोखे ताक़त ॾिनी आ छो त मुझे महबूब मुस्तफा जे हयात तय्यब ॾे निहारियो हिकु नंढड़नि ॿारनि सां मुंहिंजा महबूब ॾाढो प्यार कंदा हुया।
नंढड़ा बार जे कदे रस्ते में खेडंदा हुया मुझा महबूब पी करे उन्हनि सां कचहरियूं कंदा हुया, उन्हनि का हाल पुछंदा हुया। इहो ख्याल कोन कंदा हुया त नंढड़नि ॿारनि जा हथड़ा मिटी हणा हन, नंढड़ा ॿार ही हन। इन हद ताईं जो तव्हांखे ख़बर आहे उन ईद जे ॾिहाड़े जी, जंहिं ईद जे ॾिहाड़े मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा पंहिंजे पाक आंगुरनि मुबारकुनि में हसन हुसैन बचड़नि खे वठी वञी रहिया आहिनि। हिकु मासूम बचड़ो साम्हूं ग़रीबी हाल में बीठो आहे। मुंहिंजो मुस्तफ़ा करीम पुछंदो आहे अॼु ईद जो ॾींहुं आहे? हा मुंहिंजा महबूब ईद जो ॾींहुं आहे। ईद जे ॾींहुं तुंहिंजे जिस्म ते पुराणा कपिड़ा, ईद जे ॾींहुं तुंहिंजो मथे में वारनि में मिटी लॻी पई आहे, ॻाल्हि कहिड़ी आहे? जवाबु ॾींदो आहे मुंहिंजा सुहिणा ईद त उन्हनि जे लाइ हूंदी आहे जिन जा अबो ऐं अम्मा हूंदा। जे ईद त उन्हनि जी जिन जा अबो ऐं अम्मा। मुंहिंजो अबो त जंग में शहीद थी वियो, मुंहिंजे अमड़ वञी ॿियो सिहो कयो। या रसूल अल्लाह केरा जो जेको मूंखे कपिड़ा पाराए मूंखे विझारे, जंहिंजो अबो बि न हुजे अम्मा बि न हुजे, उन जी ईद कहिड़ी आहे? मुसलमान ख़ुतबनि में सॼी ज़िंदगी ॿुधंदो आयो आहे, लेकिन अॼु तोखे अमली दावत सजण साईं जो ग़ुलाम ॾेई रहियो आहे। रहमतल लिल आलमीन जी ज़ात इमामुल अंबिया सरदारुल अंबिया उते जो उते पंहिंजे बचड़नि जी चीच छॾाए करे उन यतीम खे भागड़ो गिराटड़ी पाए पंहिंजे घर में वठी आया। ओ मुझे मुस्तफ़ा करीम जा उम्मती, मुझे महबूब ते कलमो पढ़ण वारा, शायद तो इहो सम्झो आहे त दीन रुगी निमाज़ में आहे, शायद तो इहो सम्झो आहे त दीन रुगी रोज़न में आहे, शायद तो इहो सम्झो आहे त दीन रुगी दाढ़ी पटके में आहे। बेशक इहे सभई दीन जूं निशानियूं आहिनि, अल्लाह जे रज़ा जूं निशानियूं आहिनि, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे कुर्ब जूं निशानियूं आहिनि। पर रोज़ा निमाज़ चङो कमु, पर अञा की ॿियो फ़हम जंहिंसां पसी पीरीअ खे, उन पीरीअ खे पसण जे लाइ इंसान ज़ात जी ख़िदमत कर, ॿिए जे ॾुख खे पंहिंजो ॾुख सम्झ त रब कीअं थो तोखे महराज करे। मुंहिंजे हबीबन करीमन उन मासूम खे घर में वठी आया, पंहिंजी पाक दामन न्याणीअ खे फरमायो त मुंहिंजे हसन हुसैन जा कपिड़ा खणी आ। पंहिंजी प्यारी कुंवार अम्मा आयशा सिद्दीका सुणीअ खे फरमायो ओ मुंहिंजी प्यारी कुंवार हिन बचड़े खे तैयार कयो। उन बचड़े खे विहारियो वियो आहे सुहिणा कपिड़ा पाराए करे। हाणे मुंहिंजो मदीने जो मीर हिकिड़ी आंगुर में हसन हुसैन खे वठियो थो वञे, हिकिड़ी आंगुर में उन यतीम खे वठियो थो वञे। पंहिंजी पाक आंगुर उन यतीम खे ॾेई करे मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो ॾे ख़बर हाणे तूं कीअं थो सम्झी। रोअण वारो बचड़ो मुर्की थो चवे या रसूल अल्लाह उन खां छा था पुछो जंहिंखे दुनिया में को ॻाल्हाइण वारो बि न हुजे, निहारण वारो बि न हुजे, पुछण वारो बि न हुजे। अॼु उन शख्स जा जेकॾहिं हथड़ा महबूब इमामुल अंबिया जे हथड़नि में हुजनि त उन जे नसीबनि सां त अॼु हूरूं ऐं मलाइक बि रिसूं पयूं। उनखे ख़ुशि ॾिसी करे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा पंहिंजे पाक मिंबर ते वेही करे ऐलान कहिड़ो कयो, ॻाल्हि पूरी कई। मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मिंबर ते वेही करे पंहिंजो आंगुरियूं मुबारक मथे हवा में लोॾे करे पंहिंजे ग़ुलामनि खे फरमायो, पंहिंजे उम्मत खे पैगाम ॾिनो ओ अल्लाह जा बानिड़ो मां मुस्तफ़ा जे हिन आंगुरनि ॾे निहारियो, सहाबा निहारियो। मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो कंहिं बि ख़ुशीअ जे मौक़े ते बिलख़ुसूस ईद जे मौक़े ते जंहिं बि शख़्स कंहिं यतीम जंहिंजी अमड़ न हुजे, अबो न हुजे, बेसहारो हुजे, उनखे सहारो ॾेई कपिड़ा पाराए विहारे उन जे मथे ते शफ़क़त जो हथ रखियो। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा फरमायो क़यामत जे ॾिहाड़े मां मुस्तफ़ा सां ईअं गॾु हूंदो जीअं मां जूं हे ॿ आंगुरियूं मुंहिंजे हबीब फरमायो गॾु घुमी रही। इहो दीन थी मुसलमानो, इहो दीन आहे,
इहा दीन जी बरकत तव्हां सां कॾहिं ईअं कयो जह कयो आ उनखे मुबारक आ जह न कयो आ अॼु खां ई अज़म करे त इंशाअल्लाह ताला ईद त परे जी ॻाल्हि हा पर जॾहिं बि 6 महीने पंहिंजे बच्चन खे कपड़ा वठी ॾींदुसि कोशिश कंदुसि त पहिरीं कंहिं बेवह औरत खे वठी ॾियां या कंहिं यतीम बचड़े खे पाराए पोइ पंहिंजनि खे पाराया मज़ो त ॾिस त कहिड़ो थो थिए सौदो करे त ॾिस मुस्लमान सौदो करे त ॾिस मुंहिंजे रब ॾिस त उन सौदे जो फ़ाइदो छा थो थिए पंहिंजनि खे पोइ पारा पहिरीं रब जन खे जन जो कोई ना है उन जो खुदा आहे जन जो कोई ना है उन जो महबूब मुस्तफा आहे उन यतीमन उन बेवह औरतुन के या उन यतीमन ॿारनि मां कंहिंखे बि जेकर तो हिकिड़ो वॻड़ो पाराए पोइ पंहिंजे बचन खे वठी ॾिनो पोइ पंहिंजे अबे जी नियत पाराई अम्मा जी नियत पाराई खुदा जे रज़ा जे लाइ जीअं वणई तीअं कर तो हिकिड़ो दफ़ो इहो सौदो करे ॾिस इंशा अल्लाह ताला ॿियो दफ़ो बचन जे लाइ वठण जो तसवर ई कोन कंदे चवंदे पहिरीं 5 यतीमन खे ॾियां छो त ईंदड़ साल ते एतिरो मालिक तोखे ॾेई छॾींदो जो तूं सोचे बि कोन थो सघे रब जो वाइदो पढ़ा कुरान अल्लाह फरमायो मज़ल्लज़ी युक़रिदुल्लाह क़र्दन हसना फयुदाइफहु अल्लाह तो पूछे केरा तहामा जेको मां अल्लाह के कर्ज दे अल्लाह जे कुरान दे नजर त कर मन ज़ल्लज़ी केर शख्सा तवामा युक़रिदुल्लाह जेको मां अल्लाह के कर्ज दे मौला तो के कर्ज कहिड़ो ॾियो रब चवे थो क़र्दन हसना सुहिणो कर्ज ॾियो मुंहिंजा मौला कहिड़ो सुहिणो कर्ज आहे मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो अल ख़ल्क़ अयालुल्लाह हे मख़लूक मुंहिंजे रब जो अयाल आहे इन सां जेतिरी भलाई कंदो उहो रब खे तव्हां कर्ज ॾेई छॾियो आहे मुझो रब फरमाए तो मां अल्लाह वायदो तो कया फयुदाइफहु लहु व लहु अजरुन करीम मोटाई दीदो मां बीणो करे टीनो करे हिसाब ही को न कंदो सुहणे अलीउल मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम फरमायो त इए थियो ही कोन्हे त जेको अल्लाह जे राह में दीदो हुजे ऐं कदे सुञो थे इए थियो ही मुझा दोस्त अल्लाह जे राह में ॾियण जे लाइ बेहतरीन में बेहतरीन तरीक़ो कहिड़ो आहे जो अल्लाह जे मखलूक सां प्यार करण मोटी अचा साॻी जगह ते अॼुकल्ह थोरो दिमाग़ घटि कम थो करे ॻाल्हियूं विसरी बि वञनि थियूं पोइ मूंखे यादि ॾियारींदा कयो अॻे मां यादि ॾियारींदोसि पर हाणे थोरो पुराणा बि थिया आहियूं ॻाल्हि पे कयमि तव्हां सां कहिड़ी 96 साल जो कुराड़ो मुझे मुस्तफा जे दरबार में मुझे सुने महबूब मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन कुराड़े के ईंदो ॾिसी करे मुंहिंजा हबीब पंहिंजे मसनद पाक तां उथनि था अॻिते वधी करे उन कुराड़े खे टेक ॾियनि था हालांकि सहाबा वेठा हुया हबीब हुक्म कनि हा त सहाबा जानियूं कुर्बान करण जे लाइ हर खड़ी तयार हूंदा हुया लेकिन मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम पाण उथी करे उन कुराड़े खे टेकड़ी ॾेई करे पंहिंजे भर में वेहारीनि था प्यार ॾियनि था शफ़क़त कनि था शफ़क़त करे उन खां हाल अहवाल पुछनि था ओ कुराड़ो निहारे चवे थो ओ चोॾीअ जे चंड खां वधीक सुहिणा ज़िंदगीअ जो वॾो हिसो गुज़री वियो आहे हाणे मुंहिंजा पीरी तुंहिंजे प्यार जो पैगाम पहुतो आहे तुझे कहे गुलाम
तो महबूब जो तारुफ करायो रहमतल लिल आलमीन जी ज़ात आया उन ॾींहं खां वठी दिल में तड़प पैदा थी त मौला पंहिंजे उन यार जो दीदार तक करा जंग जे रहण वारो हाँ पढ़ल नाहियां ओ मुंहिंजा सोना जिस्म में भी ताक़त नाहे रिढ़ी तुंहिंजे दर ते